ख़बर वासो शेयर कयूं पिया। सिंध जे आबपाशी खाते वारे वसीर याम ख़ान शोरो चयो आहे त एडसा सिंध सां पाणीअ जे मामले ते ज़्यादती करे रहियो आहे। सिंध हुकूमत आबादकारनि जा मसइला तरजीह बुनियाद ते हल करे रही आहे त जीअं वधीक ज़मीन आबाद करे सघिजे। सूबे में बारदाने जी मुनसफ़ानी विरासत खे यकीनी बणाइण लाइ कोशिशूं जारी आहिनि। राहूकी डिस्ट्री सेंटर एंड ऑयल एंड आबादकारनि एसोसिएशन जे वफ़द सूबाई वज़ीर याम ख़ान शोरो सां मुलाक़ात कई। उन मौक़े ते सिंध जे आबादकारनि जे मसइलनि ते ख़्यालनि जी ॾेवच कई वई। सूबाई वज़ीर मुलाक़ात कंदड़ आबादकारनि खे यकीन ॾियारियो त संदनि मसइला तरजीह बुनियाद ते हल कया वेंदा। सिंध जे आबपाशी खाते वज़ीर याम ख़ान शोरे जो चवणु आहे त इरसा सिंध सां पाणी जे मामले ते ज़्यादती करे रहियो आहे। सिंध हुकूमत आबादकारनि जा मसइला तरजीह बुनियादनि ते हल करे रही आहे त जीअं वधीक ज़मीन आबाद करे सघिजे। सूबे में बारदाने जी मुनसफ़ानी विरासत यकीनी बणाइण लाइ कोशिशूं जारी आहिनि। आॻोकी पियावा खे राउकी डिस्ट्री सेंटर एंड ऑयल एंड आबादकार एसोसिएशन जे वफ़द सूबाई वज़ीर याम ख़ान शोरो सां मुलाक़ात कई। उन मौक़े ते सिंध जे आबादकारनि जे मसइलनि ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई। सूबाई वज़ीर मुलाक़ात कंदड़ आबादकारनि खे यकीन ॾियारियो त संदनि मसइला तरजीह बुनियादनि ते हल कया वेंदा। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। कराची खां चीफ रिपोर्टर शब्बीर लाशरी लाइन ते मौजूद आहे। जी शब्बीर, आगाह कजो। जी बिल्कुल, आबपाशी ऐं खुराक खाते वारे सूबाई वज़ीर याम ख़ान शोरे सां राहूकी डिस्ट्री सेंटर एंड ऑयल आबादकार एसोसिएशन जे वफ़द मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में आबादकारनि जे मसइलनि ते ख़्यालनि जी ॾेवट कई। उन मौक़े ते सूबाई वज़ीर याम ख़ान शोरे जो चवणो हो त सिंध हुकूमत आबादकारनि जा मसइला तरजीह बुनियादनि ते हल करे रही आहे जीअं वधीक ज़मीन आबाद करे सघिजे। संदसि चवणो त सूबे में कणक जी ख़रीदारी ऐं बारदाने जी मुनसफ़ानी विर्छ खे यकीनी बणाए पियो वञे। सूबाई वज़ीर याम ख़ान शोरे वधीक चयो त सिंध में तेल जे फसलनि जी पोख खे फ़रोग़ ॾिनो पियो वञे। हुन चयो त इरसा सिंध सां पाणी जे मामले ते ज़्यादती करे रहियो आहे। सिंध जे बार बार एहतजाज बावजूदि सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी न पियो ॾिनो वञे, जंहिं करे सिंध जेको ज़रई सूबो आहे उते ज़राअत खे कापारी धक लॻी रहियो आहे। सूबाई वज़ीर याम ख़ान शोरे सां मुलाक़ात कंदड़नि में जेको आहे राहूकी डिस्ट्री सेंटर एंड ऑयल आबादकार एसोसिएशन जो सदर हनीफ़ खान निज़ामानी, जनरल सेक्रेटरी सैयद लुत्फ़ अली शाह, इतलाह सेक्रेटरी एजाज़ अहमद ऐं ॿिया पिणु मौजूद आहिनि। ठीकु आहे शब्बीर, अवां जी महिरबानी।